सिंध जीअं मथे ते थाल रखी नंढड़नि स्टापनि ते छोला ऐं चौंरा विकिणबा आहिनि न, ईअं सिंध हिकिड़े थाल में रखी आहे ऐं सिंध जा हुकुमरान उनखे छोलनि वांगुरु खपाइनि पिया। ऐं जिन जी सिंध आहे तव्हां आम माण्हुनि जी, पाण सभिनी जी, उहे लातालुकनि, उहे सम्झनि था त सियासी पार्टियुनि जो फ़र्ज़ु आहे, अयाज़ लतीफ़ पलीजे जो, ॿियनि सियासी पार्टियुनि जो, उहे वञी मोह ॾियनि करप्शन खे, ॾोहनि खे, धाड़नि खे, अॻवान खे। असीं पंहिंजे घर सुता पिया आहियूं, मज़े सां वेठा आहियूं, मींहुं पए, ॿुॾी वञूं, पाणी खुटी पए, सुकी वञूं, फसल तबाह थी वञनि, हिक ॿिए खे पिटरूं पारां था ॾींदासीं, होटल ते वेही चवंदासीं त कणिक किरी पई, सारियूं किरी पियूं, फुटियूं किरी पियूं, फसल किरी पिया, पाणी कोन्हे, निकिरंदासीं कोन, चुरपुर कोन कंदासीं, एहतजाज कोन कंदासीं, रोड ते पुरअमन धरणो हणी फसलनि जे अघ लाइ या पाणीअ लाइ कोन वेहंदासीं। इहो सियासी माण्हुनि जो कमु आहे। सियासी माण्हू, अरे सियासी माण्हुनि खां पुछा बि कबीर तो फलाणा हो ॾे ख़बर, होॾां अञा छो कोन पहुतोई। सिंध जो आम माण्हू माठ करे वेठो आहे ऐं पीपल्स पार्टी सम्झे थी त सिंध जो माण्हू आम ख़ामोश आहे। इनखे असीं बेवकूफ़ बनाए कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, कॾहिं चवंदासीं तव्हांजे पटके जी बेइज़ती पई थिए, कॾहिं चवंदासीं तव्हांजी सिंधी टोपी पेरनि में अची वई, कॾहिं चवंदासीं तव्हांजी अजरक सां ज़ुल्म पियो थिए। सिंधी न ज़मीन जी पुछा कंदा, न सिंधी फसल जी पुछा कंदा, न तालीम जी, न सिहत जी, न पंहिंजे शहरनि जे मालिकी जी। हुननि जी पुछा सॼो ॾींहुं इहा हूंदी त मुंहिंजी टोपी ते केरु पेर ॾेई वियो, पटको पट ते किरी पियो, फलाणी न्याणी जेका असां घरां निकिरी वई शादी करे छॾियईं, फलाणो जेको गानो पियो ॻाए उन गाने में असांजी तोहिन थी आहे। टके टके जी ॻाल्हि ते सिंधी लॻा पिया हूंदा, बाक़ी ज़मीन पई वञे, पाणी पियो वञे, वसीला पिया वञनि। हाणे इहे वञनि जॾहिं आउं चवां थो त पाण ईअं था सम्झूं त वञनि माना को ॿियो अचो खयो वञे, को जर्मनी मां, फ्रांस, अफ़गानिस्तान, ईरान मां खणियो उहे थो वञे सिंधी हुकुमरान, जंहिंखे तव्हीं वोट ॾेई ठपा हणी चूंडियो था। ठपा हणी चूंडे छिरियो कुतो बीठो हुजे, हुनखे टंग ॾियो, पोइ कुतो तव्हांखे चक हणे, पोइ वरी सभिनी खे वञी दां ॾियो, ॾिसो छिरियो कुतो चक हणी वियो। तो पाण वञी छिरे कुते गटर पियो आहे, उन में टिप ॾेई वञी किरो, पोइ वरी गटर मां ॿाहिरि निकिरो, पोइ वरी चओ भाई गटर ठहियो पियो आहे, कपिड़े ई ख़राबु थी विया हलिया, मोह मथो सभु चट थी विया। अब तोखे कंहिं चयो त टिप ॾेई गटर में किर? तव्हां सिंधियुनि खे कंहिं चयो आहे त करप्ट हुकुमराननि खे चूंडियो? पाण चूंडे पोइ वरी चओ था नौकिरियूं वयूं हलियूं, कारोबार वियो हलियो, सामान विया हलिया, वसीला विया हलिया, हड़ वई हली, खाई विया, लुटे विया। खाई विया लुटे वारनि खे सिर ते तव्हां विहारियो आहे, तंहिंजे करे खाई लुटे विया जेके आहिनि उन्हनि खे उते आण जा ज़िमेदार तव्हीं ख़ुदि आहियो।